नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर का खबर ॾींदा हलूं त राणीपुर भरसां ॻोठ प्यारलो लाड़क जे रवासी औरतन मर्दन जो मासूम ॿारनि समेत सुबुह देरो पुलिस ऐं बासरनि जी ज़्यादतियुनि खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन हवाले से पेश आहे राणीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख जी इन रिपोर्ट में। नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं नेशनल प्रेस क्लब राणीपुर जे ॿाहिरां, जिथे ॻोठ प्यालो लाड़क जे रवासियुनि औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि एहतजाज कयो। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयो, छा चवणु आहे? पाणी जे वारे ते विया आहिनि अख़्तियार ऐं नवाब इर्शुअ। इन्हनि असांजे 5-6 ॼणनि ॿिनि खे ॾाढो मारियो आहे पाणी जे वारे ते। असांजा वीचारा ग़रीब असां तगारी घणो पुलिस बि माराया आहिनि, सूबेदार रिश्वत खाई ऐं माराया आहिनि असांजा। हाणे असां काॾो ग़रीब लख आणियो, असां मज़ूर असां तगारी खणूं ऐं खाऊं। ठीक है, पुलिस पाण भी मारा मुझो हक़ अदालत थे लख वठी माराया। मुझा पुट कोर्ट में ॾेई छॾिया अथनि, असांखे न ॾिसण था ॾियनि न मिलण था ॾियनि। तव्हां पुलिस तव्हां ॿाहिरि आयो त असांजी अदालत थे। तनी कोठा अथनि मुंहिंजा पाणीअ जा वियल उते मुसाफ़िर साईंअ ते आया आहिनि। हे पुलिस वठी आहे, मुंहिंजा 2 कोठा अथनि, 10 कुहाड़ियूं आयूं अथनि, लख वरिता अथनि। असां बेगुनाह, असां ग़रीब, पोइ बि असांजे मथां ठकाव बि कढनि, हर शइ कई अथनि। असां ते मथां एफआरियूं 10 केस हणी छॾिया अथनि। छाजे करे? नाज़रीन, तव्हां ॻोठ प्यालो लाड़क जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणु त असांजो पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां संगावाती तकरार हलंदड़ आहे। गुज़िरियल कुझु ॾींहं जो का असांजा नौजवान पाणी जे वारे ते विया, जिते असांजी बिरादरी जे माण्हुनि ते हमिलो करे, पुलिस जी मौजूद में हमिलो करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। पुलिस बिरादरी जे माण्हू जेके असां मुखालिफ़ुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार करण ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हिननि IG सिंध DIG सखर खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।